टंडो जा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर सरफियाज़ अहमद शाहणी मूजिब अॻूणे सेनेटर ऐं सहाफ़ी मरहूम अली मोहम्मद शेख जो ॻोठु मोरी मंगर अनेक मसइलनि जो गढ़ बणियल आहे। मोरी मंगर जे ॻोठाणनि ख़ादिम हुसैन शेख, एडवोकेट बिलाल कमराणी, इंजीनियर शाहनवाज़ शेख, एजाज़ अली थेबो ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त असांजो ॻोठु मोरी मंगर लॻभॻि 10,000 जी आबादी रखंदड़ तहलके हैदराबाद ॿहिराड़ी जो वॾो ॻोठु आहे। हितां जा केतिरे ई पढ़ियल लिखियल आला तइलीमी याफ़्ता नौजवान रोज़गार न मिलण सबबि इंतिहाई तंगदस्ती ऐं परेशान हाल ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि, जिन मां तमामु घणा नौजवान बेरोज़गारी खां मायूस थी मंशियात जे वर चढ़ी विया आहिनि। हिननि वधीक चयो त असांजो ॻोठ में ड्रेनेज सिस्टम बिल्कुलु नाकारा थी चुको आहे। ॻोठ जो मुख्य रस्तो ऐं घटि जा रस्ता पिणु बिल्कुलु टुटल ऐं हर तरफ़ गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि, जंहिं सबबि ॻोठु खंडराट जो ॾेख ॾेई रहियो आहे। बिजली जे तारुनि खे 40 सालनि खां मथे अरसो गुज़रण सबबि बिल्कुलु नाकारा थियण करे तारुनि जो टुटणु रोज़ जो मामूल बणियल आहे, पर हेसको इंतिज़ामिया तारुनि खे बदिली करण लाइ तयारु न आहे। इन खां अलावा काफ़ी वक़्त खां सरकारी इस्पताल जी बिल्डिंग ठहण जे बावजूदि अञा ताईं उन में डॉक्टर ऐं ॿियो अमलो मुक़ररु न करे ॻोठाणनि खे सिहत जी सहूलियत खां पिणु महरूम कयो वियो आहे। हिननि चयो त असां पीपल्स पार्टी जा वोटर हुजण जे बावजूदि बि ॻोठाणनि खे रोज़गार ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम कयो वियो आहे। हिननि वधीक चयो त असां तक जे MNA ऐं MPA लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त ॻोठु मोरी मंगर जा बुनियादी मसइला फौरी तौरु हल कया वञनि ऐं तइलीमी याफ़्ता नौजवाननि खे रोज़गार ॾेई ज़हनी परेशानी खां बचायो वञे।